वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ॿोॾ सबबि अहिड़ी तबाही ज़िंदगी में कॾहिं नाहे ॾिठी। अरबें डॉलर्स जो नुक़सान थियो आहे। हिन मुश्किल वक़्त में दुनिया असांजी मदद लाइ अॻिते अचे। मौजूदा तबाही मौसमियाती तब्दीली सबबि थी आहे। दुनिया खे अपील आहे त रिथाबंदी करे ईंदड़ नस्ल खे बचायो वञे। समरकंद में शंघाई ताउन तंज़ीम जे सरबराही इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान पाड़ेसरी मुल्क आहिनि। अफ़गानिस्तान जो अमन पाकिस्तान जे अमन जो ज़ामिन आहे। अफ़गानिस्तान खे नज़रअंदाज करण वॾी ग़लती हूंदी। आलमी बिरादरी अफ़गानिस्तान जी तरक्की लाइ किरदार अदा करे। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ रूस, तुर्की ऐं आज़रबाईजान जे सदरनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते रूसी सदर प्यूटन चयो त रूस खां पाकिस्तान खे गैस जी फ़राहमी मुमकिन आहे। गैस पाइपलाइन पहिरियां खां मौजूद इंफ्रास्ट्रक्चर जो हिस्सो आहे। पाकिस्तान में ॿोॾ सबबि थियल जानी नुक़सान ते अफ़सोस आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं तुर्क सदर विच में मुलाक़ात थी, जंहिं रूस खां पाकिस्तान खे गैस फ़राहमी जे मंसूबे ते कम करण ते इतफ़ाक़ कयो वियो।